अज मोरखा 28 अक्टूबर 2024 कलाकोट जो विज़िट थो, जैमें साईं अमजद दुरानी साहब ऐं मखदूम महराज दुरानी साहब ही असां ऐं डॉक्टर हसन खासकेली अॼु असां ही सॼो किलो जेको सो घुमियो आहे। ऐं ही तमामु पुराणो बाग़ आहे ऐं ही राजा ॾाहिर जे दौर जो। ऐं ही जेको हेठि हिसो ॾिसो पिया पाणी, इहो उन दौर में सिंधु दरिया वहंदो ऐं हींअर जेको सो कोन पियो वहे। जंहिंजी तारीख़ किथे बि मिले कोन पई ऐं पूरी ही देह जेका आहे न साब कलाकोट देह सॼी थी। हाणे ही जेका कला कोट जी जेका साफ़ सुथरी दीवार